أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وأما بنعمة ربك فحدث صدق الله مولانا العظيم अल्हम्दुलिल्लाह जिन जिन मुसलमानन ते मुंहिंजो आवाज़ वञे पियो हथ खणी पंहिंजी मोहबत जो इज़हार कयो तव्हां सभई ख़ुशि आहियो रसूलुल्लाह जे अचण ते ख़ुशि आहियो तव्हां सभई अल्हम्दुलिल्लाह असां ख़ुशि आहियूं मुतमइन आहियूं पुरसुकून आहियूं ज़हनी को बि टेंशन कोन्हे को का बि परेशानी कान्हे का असां कंहिं बि तज़ब्ज़ुब जो या शक जो शिकार कोन आहियूं असांजी दिलि मुतमइन आहे त असां को गुनाह जो कमु न को ग़लत कमु न को हराम कमु न को बिदअत जो कमु न बल्कि अल्लाह जे ऐन हुक्म मुताबिक़ रेली रसूलुल्लाह जी में निकिता आहियूं अल्लाह सी कुरान पाक में फरमाए व अम्मा बिनिअमत रब्बिक फहद्दिस मौजा महबूबा तो दुनिया वारनि खे चई ॿुधा घर ते इहो ख़िताब आमना जे लाल सां आहे पर उम्मत खे रबसी ख़िताब जो फरमाए त तुंहिंजे मथां जेका बि अल्लाह जी नेमत थिए त उन नेमत जो चर्चो कर बेटा सां फरमाईंदो थोरनि मथे थोरड़ा मूंटे में हर यार जा घर में वारी थोरड़ी तिहां बि घणेड़ा भलायूं ऐं भेड़ा घणे घणी बि केतिरा पुट बि अल्लाह जी नेमत आहे न्याणी बि अल्लाह जी नेमत आहे मुल्क बि अल्लाह जी नेमत आहे मौजादा रिज़्क़ रोज़गार ज़मीन इहा बि अल्लाह जी नेमत आहे पर ख़ुदा जो कसम आहे सभु दुनिया जूं नेमतूं आमिना जे लाल जे कदमनि जे मथां क़ुर्बान कजनि अदा रसूलुल्लाह खां मथे का नेमत आहे असीं त चवंदा आहियूं तुंहिंजे शान नथा कुर्बान नबी तुंहिंजे शान नथा कुर्बान नबी गोरिया ॿार बचा जिंदगान नबी तुंहिंजे शान नथा दोस्तों अजीजो नबी सिंह जी विलादत बा शहादत खे 1494 साल थी विया आहिनि घणा साल साईं ॻाल्हायो 1494 साल ऐं एतिरे अरसे गुज़रण खां पोइ बि असां मीलाद कयूं पिया ख़ुशी कयूं पिया ऐं महसूस ईअं था कयूं ॼण आमिना जो लाल कल्ह आयो आहे या रात 12 रबीउल अव्वल जी हुई असां ईअं था महसूस कयूं त उहा बरकत वारी रात गुज़री वई जंहिंमें आमिना जो लाल आयो महबूब जूं ख़ुशियूं था कयूं असां त केसर घोट ते असां त अहमद बुरना में असां त अला बख्श ख़ास केली में गुलाम हैदर ख़ास केली में या तुंदो आदम में था ख़ुशियूं कयूं पर जॾहिं महबूब ॼाओ हो अल्लाह पाण महबूब जे अचण जी ख़ुशी मल्हाई आहे ओ मौजादा तुंहिंजे हथ में झंडो आहे तुंहिंजे साड़ी ते झंडो आहे तुंहिंजे स्कूटर ते झंडो आहे मता को तोखां पुछे इहो झंडो छो पियो खणे हली किथां साबित आहे उनखे ॿुधाइजा असां त हथ में झंडा खयो पिया हलियूं पर जॾहिं आमिना जो लाल ॼाओ हो अल्लाह पाण हुकुम कयो हो जिब्रील खे जिब्रील टे झंडा खण हिकिड़ो झंडो वञी सिज लहण वारी जॻह ते हण ॿियो झंडो वञी सिज उभरण वारी जॻह ते हण ऐं टियों झंडो वञी काबतुल्लाह जे छत ते हण हज़रत जिब्रील थे चवे मौला अग में कदम पे कई रात देखो सो नबी आया कई बादशाह आया कई खान नवाब आया पर कदे तो यो एहतमाम कोन कयो अज टे झंडा थोड़ा ही छाडेला रब फरमायो झंडो आजादी की अलामत हूंदो आ झंडो अमन की अलामत हूंदो आ सिज लहण वारी जगह ते हण सिज उभरण वारी जगह ते हण त जो दुनिया वारनि खे ख़बर पवे त अॼु खां पोइ शैतान जी हुकूमत कोन हलंदी सिज लहंदो सिज उभरंदो इन आमिना जे लाल जी मर्ज़ी ऐं इजाज़त सां उभरंदो दुनिया ॾिठो हज़रत अली सिंह जी असर जी नमाज़ कदा पई थिए ओ महबूब जॾहिं ॼाओ हिकिड़ो झंडो लॻो सिज लहण वारी जॻह ते ॿियो लॻो सिज उभरण वारी जॻह ते मुस्तफ़ा जे ग़ुलाम अली जी नमाज़ कदा पई थिए अली रोए थो साईं मुंहिंजी नमाज़ कदा थी वेंदी मुस्तफ़ा फरमायो अली मुंहिंजी हुकूमत मके में न रुगो मदीने में न अॼु बादशाही ॾिसजो त अॼु मुंहिंजी हुकूमत सिज ते बि आहे
मुस्तफा दुआ कान घुरी, मुस्तफा मिंथू कोन कयो, मुस्तफा इल्तिजाऊं आज़ू न्याज़ू कोन कयो, बल्कि महबूब रुगो पंहिंजी आंगुर जो इशारो कयो, लथल सिज वापस मोटी आयो। आला हजरत फरमायो, इशारे से चांद चीर दिया, छुपे हुए खुर को फेर दिया, गए हुए दिन को असर किया, ये ताबो तमा तुम्हारे लिए। दुनिया मक्के वारन वो मंजर डिठो, तेरे नबी सिंह की खिदमत में हबीब यमनी आयो कि तो सोना वो दुआ तो तू नबी आ, पर मानो चवन था तू जादूगर आ, अज तो जो इम्तिहान वठण आयो आहियां, जेकॾहिं जादूगर आई तो जादूगर जो जादू ज़मीन ते हलंदो आ, आसमान ते कोन हलंदो आ, पर जेकॾहिं नबी आ तो नबी जी नबूवत ज़मीन ते बि हूंदी आ त आसमान ते बि हूंदी आ। जे नबी आ त ही चंड चोॾीं जो जेको चमके पियो, इनखे ॿ टुकड़ा त करे ॾेखार। आमिना जे लाल रुगो पंहिंजी आंगुर जो इशारो कयो, जेको चंड चोॾीं जो चमकियो पिए आब सां ताब सां, पर आमिना जे लाल जो इशारो थींदो वियो, चंड ॿ टुकड़ा थियो, हिकिड़ो अबू कुबैस जबल जे मथां वञी किरियो, ॿियो मोहम्मद अरबी जे कदमनि खे बोसा पियो ॾे। जिब्रील हिकिड़ो झंडो सिज लहण वारी जगह ते, ॿियो झंडो सिज ओभरण वारी जगह ते, ऐं टियों झंडो हण काबतुल्लाह जी छित ते। बोला काबतुल्लाह जी छित ते छो हणा? काबे जे अंदर 360 बुत पिया आहिनि, काबे में मक्के में काफ़र मुशरिक था रहनि, मां काबे जे मथां झंडो छो हणा? जिब्रील झंडो हण त जीअं बुत बि जेको आहे सो थरथलो अची वञे, उन्हनि खे ख़बर पवे त असांखे भई भोरा करण वारो मोहम्मद रबी अची वियो। इहो मक्को जंहिंमें हींअर कुफर वा, इहो मक्को जंहिंमें हींअर शिरक वा, इहो काबो जंहिंमें 360 बुत आहिनि, पर ओ महबूब ईंदो घणो अरसो कोन गुज़रंदो। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्र मुबारक 61 साल अञा मस थींदी, महबूब मक्को फतह करण जे लाइ ईंदो, इहे बुत भञी भोरा कंदो ऐं दीन इस्लाम जे नूर खे मक्के पाक में दुबारो ज़िंदाबाद कंदो। शहर मक्के में शादियूं थियो, वाह वाह मुबारक बादियूं थियो, सारे आलम में इमदादियूं थियो, मौलामी गुरहम जो वसायो वा अॼु जाम मोहम्मद, ओ जाओ वा अॼु जाम मोहम्मद, जाओ वा सखी शाह अरब मंझि आयो वा अॼु जाम मके में। तो सुभान अल्लाह। ऐं आख़िर में मां अर्ज़ कंदुसि, कहिड़े बि बुज़ुर्ग जा तव्हां मुरीद हुजो, पर असां सिकंदरनि खे सुञाण मिली आहे हज़रत रोज़े धणी जे दर तां। असांजा उस्ताद सुल्तान अलवाइज़ी शेर मुस्तफा क़िबला मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैह, जेके रोज़े धणी जे दर जा फैज़ याफ़्ता हा, मां दावा सां थो चवां कि मुफ्ती साहब न अचे हा, मुफ्ती साहब मेहनत न करे हा, न हिदायत अली शाह हिते हुजे हा, न असद अली हिते हुजे हा, न गुलाम रसूल बुर्डो हिते हुजे हा, न हाफ़िज़ इरशाद हिते हुजे हा, न मौलवी अब्दुल हफीज़ हिते हुजे हा, न मोहम्मद हनीफ खलीली हिते हुजे हा, न आशिक टालपुर हिते हुजे हा। ख़ुदा जो कसम आहे, उन रोज़े धणी जे दीवाने झर जंगल जी दुनिया वारनि खे ॿुधायो त रबीउल अव्वल में आमना जो लाल आयो आहे। उन रोज़े धणी जी मकतूबा शरीफ़ में आहे, पोइ छा कयूं? साईं असां रबीउल अव्वल ईंदो आहे, मीराद कंदा आहियूं, ख़ुशी कंदा आहियूं, लंगर चाढ़ींदा आहियूं, जमात खे दावत ॾींदा आहियूं, मानी खाराईंदा आहियूं, ॿियो जाइज़ा नाजाइज़ा हलाला हरामा शेका बिदाता छा आहे? रोज़े वारे फरमायो अल्लाह जे हिकिड़े वली रसूल अल्लाह के ख्वाब में ॾिठो ऐं मुस्तफ़ा का सभु फतवाऊं कुर्बान कजनि, क़ुरान ऐं शरीयत जो जेको मालिक महबूब मदीने वारो वा, उन खां इहो मसलो पुछो, उन खां इहा फतवा पुछो, साईं तव्हां ॿुधायो त तव्हां ॿुधायो मीलाद जाइज़ा नाजाइज़
लिहाज़ा तव्हांजे अचण जी ख़ुशी हलाल आहे हराम आहे नबी से फरमायो वञी ऐलान करे दुनिया वारनि खे ॿुधा मन फरिह बिना फरिहना बिही जेको असांजे अचण ते ख़ुशि हुआ असीं बि हुन मां ख़ुशि आहियूं